दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसैन अब्बास। मूं कल्ह हिकिड़े सेक्स आर्टिस्ट जो इंटरव्यू ॿुधो। उहो सिंध जो हिकिड़ो मशहूरु आर्टिस्ट आहे ऐं उनजो जहिड़ो जेको आहे उन हिकिड़ो तस्वर बि ॾिनो क़ौमी बेग़ैरतनि जो। सिंध जा जेके दीन जा ठेकेदार आहिनि ऐं सियासतदान भोतार उन जा मुखालिफ़ आहिनि ऐं हू चवंदो आहे त आउं जिस्म फ़रोश आहियां ऐं वतन फ़रोशनि खां हज़ार दफ़ा बहितर ऐं भलो आहियां। उन वॾियूं अहम ॻाल्हियूं कयूं। तमामु हिकिड़ो वॾो नुक़्तो हुयो जंहिं ते हुन ॻाल्हायो। ऐं पहिरियां त हुन सेक्स आर्टिस्ट जो तव्हांखे तारीफ़ करायां। हुनजो नालो आहे जुनेद जानी जुनेद, ठीकु आहे। ऐं तव्हां सभु हुनखे सुञाणो था। हुन खां वॾो इंटरव्यू हुयो। मां हुन में हिकिड़े नुक़्ते ते थो ॻाल्हायां। हुन खां पुछियो वियो त तुंहिंजे गुज़र सफ़र जो ज़रियो छा आहे। हुन चयो मुंहिंजे गुज़र सफ़र जो जेको ज़रियो आहे उहो दादू आहे ऐं आउं दादू वेंदो आहियां, दावतूं खाईंदो आहियां ऐं सॼी सिंध जा जेके टिकटॉकर आहिनि छोकिरियूं या छोकिरा उहे कमु कंदा आहिनि जेको मां कंदो आहियां, यानी दावतूं खाईंदा आहिनि। हाणे मूं उन खां अॻु हिन ई यूट्यूब पंहिंजे ते हिकिड़ो प्रोग्राम रखियो हो त आउं औरत जे आज़ादी ते माना मुंहिंजी मुखालिफ़त छो आहे, ऐं छो मुखालिफ़ आहियां। इन करे त जेके सिंध जूं छोकिरियूं टिकटॉकर आहिनि या जेके सिंध जूं ॿियूं छोकिरियूं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म मशहूरीअ जे चकर में अचनि थियूं, उहे उन्हनि मां कुझु त वीचारियूं धंधो कनि थियूं ऐं कुझु छोकिरियूं आहिनि जेके ब्लैकमेल थियनि थियूं। उन्हनि खे ब्लैकमेल कयो वञे थो, सालनि जा साल उहे ब्लैकमेल थींदियूं रहनि थियूं ऐं पोइ या उहे ख़ुदकुशी करे छॾींदियूं आहिनि या उहे क़तलु थी वेंदियूं आहिनि। ऐं सिर्फ़ु इन करे आहियां त जिथे जीअं सिंध जे मुआशिरे में मर्द आज़ादु कोन्हे को, जिथे मर्द जी हैसियत हिकु अछूत जहिड़ी आहे, उते औरत जी आज़ादीअ जो तस्वर अजायो आहे। हा, कुझु औरतूं आहिनि मेरा जिस्म मेरी मर्ज़ी जे आड़ में फ़ाहिशी जो धंधो कंदियूं आहिनि। उहे सिंध में खोड़ आहिनि, हलनि पियूं, यूनिवर्सिटियुनि में बि हलनि पियूं उहे तवाफ़ाऊं। पर सिंध जूं छोकिरियूं जिन खे धंधे सां लॻाइण जी कोशिशि कई वञे थी, जिन खे ब्लैकमेल कयो वञे थो, जुनेद जानीअ उन तरफ़ बि इशारो ॾिनो। उन चयो आउं दावतूं खाईंदो आहियां, हू बि खाईंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू त मशहूरी जे चकर में अची पैसा कमाइनि था। हाणे पैसा को टिकटॉक जी वेबसाइट न थीजे, ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू मशहूरु थियनि था पोइ ॿियनि तरीक़नि सां पैसा अचनि था। यूट्यूब ॾिए थो पैसा, उहो उन ते महिनत आहे, उन जा वीलॉग्स प्रोग्राम माण्हुनि जा विकिरो थियनि था। पर इहो वॾो में वॾो जेको आहे सो आहे अलमियो आहे त असांजूं सिंधी छोकिरियूं जेके चाहिनि थियूं, जेके अचनि थियूं उन ते टिकटॉक ते, ऐं उहे पंहिंजी अख़लाक़ियात खां किरल। मां ॾिठो आहे त उते लन चुॾ जे ताईं बि उते हिकिड़ो ज़िक्र थिए थो। एॾो घटिया क़िस्म जो उते कमु हले थो जो आउं ईअं महसूसु कंदो आहियां ॼण इहो ओपन चकुलो हुजे जंहिंजो जुनेद जानीअ इशारो कयो आहे। ऐं सम्झां थो त इहा शइ जेका आहे उहा सिंध जे लाइ वॾी नुक़सानकार आहे। अख़लाक़ियात ऐं समाजियात जूं धॼियूं उॾामनि थियूं थिए। ठीकु आहे, जुनेद जानीअ जहिड़ो जिस्म फ़रोश सिंध जे हज़ारे गद्दारनि वतन फ़रोशनि खां हज़ार दफ़ा बहितर आहे, हिकिड़ो सेक्सुअल आर्टिस्ट आहे। पर उन इन तरफ़ ध्यानु ॾियारायो। हुन चयो त आउं त इहो ई धंधो कंदो आहियां ऐं सिंध जा टिकटॉकर बि इहो ई धंधो कंदा आहिनि, उहे छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि। उन्हनि जी मुराद इहा आहे त आउं चवां थो त महिरबानी करे उन्हनि न्याणियुनि खे, उन्हनि माण्हुनि खे त इहो धंधो बंदि कयो। इहो धंधो तव्हांखे ब्लैकमेलिंग जे तरफ़ वठी वेंदो। इहो धंधो तव्हांखे ग़लति रूट ते वठी वेंदो। ऐं पोइ हिकिड़ा माण्हू जेके पंहिंजे न्याणियुनि खे पर्दे में रखनि था पर पराइनि न्याणियुनि खे सॼो ॾींहुं उकसाइनि था उन्हनि जे जिस्म फ़रोशीअ जे लाइ। उन्हनि जे जेको आहे सो चादर चौदीवारी जेका आहे उन्हनि जी आहे, जेका अख़लाक़ियात आहे उन जी चीर फाड़ करण जे लाइ उन्हनि खे उकसाइनि था। भला जेके ॿियनि न्याणियुनि खे उकसाइनि था उन्हनि खे चओ त तव्हांजूं पंहिंजूं न्याणियूं बि अचनि न मैदान ते, उन्हनि खे बि तव्हां जेको आहे जिस्म फ़रोशीअ ते उकसायो। अहिड़ा कमेंट्स मां पढ़ंदो आहियां। अच्छा, हू बि चकुलो खोलियूं वेठियूं आहिनि न। मूंखे मजबूरनि इहे लफ़्ज़ चवणा था पवनि जो इलाही तकलीफ़ थिए थी। पोइ चवंदा सिंधियूं न्याणियूं ख़ुदकुशी थियूं कनि, बाबा इहे क़तलु कयूं थियूं वञनि न, इहे ब्लैकमेल थियूं थियनि न। जॾहिं माण्हू ब्लैकमेल थींदो क़तलु कयो वेंदो न उहो। उन करे जुनेद जानी जो इहो इंटरव्यू जेको हुयो इन मुंहिंजे प्रोग्राम खे जेको आहे सो उनखे उन हथी ॾिनी। उहो मुंहिंजो जेको प्रोग्राम हुयो उहो उनखे उन जेको आहे सो सपोर्ट कयो। सो आउं सम्झां थो त अख़लाक़ियात जो मुज़ाहिरो बरक़रार रहणु खपे। सिंध जे न्याणियुनि खे, नौजवाननि खे खपे त बुर्दबारी
ऐं अख़लाक़ियात जो मुज़ाहिरो कयो। रिज़्क़ रोज़ी जा खोड़ माण्हू तड़पी तड़पी जीअनि था, मरी मरी जीअनि था। ज़रूरी कोन्हे त सस्ती शोहरत ऐं जीअण जे लाइ तव्हां पंहिंजूं इज़तूं नीलाम करे छॾियो।